الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم واللاتي يأتين الفاحشة من نسائكم فاستشهدوا عليهن أربعة منكم فإن شهدوا فأمسكوهن في البيوت حتى يتوفاهن الموت أو يجعل الله لهن سبيلا واللذان يأتيانها منكم فآذوهما فإن تابا وأصلحا فأعرضوا عنهما إن الله كان توابا رحيما صدق الله العظيम। ऐं जेकी औरतूं आणिन थियूं फहाशी के, बेशर्मी के, बेहयाई के तव्हांजे औरतुनि खां पोइ शाहिद कयो तव्हां इन्हनि ते चार तव्हां मर्दनि मंझां। पोइ जेकॾहिं शाहिदी ॾियनि पोइ रोकियो तव्हां इन्हनि खे, झलियो तव्हां इन्हनि खे घरनि में एतिरे ताईं जो मारे इन्हनि खे मौत, पूरो करे इन्हनि खे मौत, या करे अल्लाह ताला इन्हनि जे लाइ कंहिं रस्ते के। ऐं जेके आणिन था इन फहाशी के, बेहयाई के, बेशर्मी के तव्हां मां, पोइ ईज़ायो तव्हां इन्हनि ॿिन्ही खे। पोइ जेकॾहिं तौबा कनि ॿई ऐं सुधरी वञनि, इस्लाह कनि, पोइ मुंहुं मोड़ियो तव्हां इन्हनि खां, एराज़ कयो तव्हां इन्हनि खां। बेशक अल्लाह ताला तौबा क़बूल फरमाईंदड़ रहम कंदड़ ज़ात आहे, बाझारू आहे। सूरतुन निसा जो 3 रुकू आयत नंबर 15 का आयत नंबर 16 ताईं ऐं चौथे सिपारे जो 14 रुकू सिर्फ़ 2 आयतूं तिलावत कयूंसीं ऐं उन्हनि जो तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात में कुछ तफ़सील है ऐं कुछ मसाइल कलो के दर्स जा जेके तमाम घणी असांजे मुआशरे में, असांजे ज़िंदगी में अहमियत रखन था। इन जे करे अज सिर्फ़ 2 आयतूं तिलावत कयूंसीं, उन्हनि जो तफ़सीर पढ़ंदासीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल कुरान जिल्द नंबर 2 सफ़ो नंबर 333 तां पढ़जे तो। कल जेके मसला छॾियासीं उन्हनि मसलनि मां पहिरियों मसलो इहो आहे त जा माण्हू पंहिंजे घरवारी खे तलाक ॾिनी ऐं तलाक रजई आहे, पोइ तलाक खां रुजू कई ऐं इद्दत ख़त्म थियण खां पहिरियों वफ़ात करे वियो त इहा औरत मीरास में हिस्सो खणंदी, छो त उन जो निकाह बाक़ी आहे। माना इद्दत जे दौरान निकाह बाक़ी हूंदो आहे जेसिताणी इद्दत पूरी थिए। हिकु मसलो इहो आहे। जेकॾहिं कई माण्हू मर्ज़ुल वफ़ात में घरवारी के तलाक ॾिनी, अगरचे तलाक बाइन या मुग़ल्लज़ा हुजे ऐं इद्दत ख़त्म थियण खां पहिरियों मरी वियो, तॾहिं बि उहा औरत उन जी वारिस थींदी ऐं औरत के वारिस बणाइण जे करे ॿिनि इद्दतुनि मां सब खां ज़्यादा जेका
डिघी इद्दत हूंदी टाइम पीरियड जे हिसाब सां उन खे इख़्तियार कयो वेंदो, जंहिंजी मुख़्तसर तशरीह हिन रीत आहे। इद्दत तलाक़ आहे 3 हैज़ ऐं इद्दत वफ़ात आहे 4 महीना 10 ॾींहं। इन्हनि ॿिन्ही मां जेका इद्दत ज़्यादा ॾींहंनि जी हूंदी उन इद्दत खे करार ॾिनो वेंदो ताकि जेतिरो मुमकिन थी सघे औरत खे हिसो मिली सघे। ऐं जेकॾहिं कई माण्हू मर्ज़ुल वफ़ात खां पहिरियों बाइन या मुग़ल्लज़ा तलाक़ ॾिनी ऐं उन जे चंद ॾींहंनि खां पोइ औरत जी इद्दत में उहो फ़ौत थी वियो आहे त उन सूरत में उन खे मीरास मां हिसो न मिलंदो। उन औरत खे खणी जो अलबत्ता जेकॾहिं तलाक़ रजई ॾिनई त पोइ हा वारिस थींदी। 3 नंबर ते मसइलो आहे जेकॾहिं कहीं औरत मुड़ुस जे मर्ज़ वफ़ात में पाण खुलो कयो आहे तो आ वारिस न थींदी अगरचे उन जो मुड़ुस उन जी इद्दत जे दौरान मरी वञे। पाण तलाक़ जे दरख़्वास्त ॾिनी अथई, पाण तलाक़ जे खुलो पाण कयो अथई, उन खां पोइ वरसे जा कुछ अल्लाह ताला मसला मुख़्तसर था उन्हनि खे कयूं। असबात जे वरसे जा मसला आहिनि जिन जो अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में हिस्सो मुक़रर कयो आहे। उहे 12 क़िस्म जा वारिस आहिनि जिन जो अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में हिस्सा मुक़रर कया आहिनि। इन्हनि खे चइबो आहे असहाबुल फ़राइज़, जिन जो तफ़सील कुझु गुज़री चुको। जेकॾहिं इन्हनि असहाबुल फ़राइज़ खे ॾियण खां पोइ कुझु माल बची थो वञे त उहो असबात खे ॾिबो। बाज़ मरतबा हिकु ई माण्हू खे 2 हैसियतुनि सां माल मिलंदो आहे। बाज़ सूरतुनि में मैयत जी औलाद ऐं मैयत जे वालिद बि असबो थी वेंदो आहे। ॾाॾे जी औलाद यानी चाचा ऐं पीउ जी औलाद यानी भाइर बि असबात थी वेंदा आहिनि। असबात जा केतिरा ई क़िस्म आहिनि जेके वरी पंहिंजी पंहिंजी जॻह ते उहे वरसे जे किताबनि में लिखियल आहिनि। असबात भी जेकॾहिं न हुजनि त असाबे फ़राइज़ खां जेको माल बची थो वञे उन्हनि जे हिस्सनि जे मुताबिक़ वरी ॿीहर उन्हनि खे ॾिबो, इन खे चइबो आहे रद्द। अलबत्ता ज़ाल ऐं मुड़ुस इन्हनि खे जेको हिकु दफ़ो मिलियो हिस्सो जेतिरो बि अथनि उन्हनि खे ॿीहर वरी भली बची पोइ ॿीहर न मिलंदो, उन्हनि जे हक़ में रद्द न आहे। जेकॾहिं असाबे फ़राइज़ मां बि कोई न हुजे ऐं असबात में बि कोई न हुजे त पोइ ज़विल अरहाम खे वरसो मिली सघे थो। ऐं ज़विल अरहाम जी फ़हरिस्त डिघी आहे, जीअं पोटा, ॾोहिटा, ॾोहिटियूं, भेणुनि जी औलाद माना भाणेजा, फुफियूं, मामा, मासियूं, इहे सभई ज़विल अरहाम में अचनि था। माने जॾहिं उनजा कोई हिस्सेदार न हुजनि ऐं अहिड़े नमूने सां असबात बि न हुजनि त पोइ इन्हनि खे मिल्कियत मां ज़विल अरहाम खे मिली सघे थो जॾहिं न हुजनि। अॼु जेके बि आयतूं तिलावत कयूंसीं इन्हनि 2 आयतुनि में अल्लाह ताला अहिड़नि मर्दनि औरतुनि जे बारे में सज़ा तजवीज़ कई आहे जिन खां फ़ाहिशा ज़िना थी वञे। पहिरीं आयत में फ़रमाई जिन औरतुनि खां अहिड़ी हरकत थी वञे त उन जे सबूत जे लाइ 4 गवाह मर्द तलब कया वञनि, याने जिन हाकिमनि वटि इहो मामिलो पेश कयो थो वञे सबूत ज़िना जे लाइ उहे 4 गवाह तलब कनि, जेके 4 गवाह शहादत जी शाहिदी ॾियण जी अहलियत बि रखंदा हुजनि ऐं गवाह भी मर्द हुजण ज़रूरी आहे। ज़िना में औरत जी गवाही क़ाबिल क़बूल नाहे। ज़िना जे गवाहनि में शरीयत 2 तरहनि जूं सख़्तियूं कयूं आहिनि। छो त इहो मामिलो तमामु अहम आहे जंहिंसां इज़त इफ़त मजरूह थींदी आहे। ख़ानदाननि जा नंग ऐं आर जो मसइलो साम्हूं ईंदो आहे। पहिरियों त इहो शर्त मुक़ररु कयो त मर्द ई गवाह हुजनि,
औरतुनि जी गवाही इन मामले में मोतबर नाहे। ॿिए नंबर ते 4 मर्दनि जो हुजणु ज़रूरी आहे। शरीयत इहो सख़्तु शर्त रखियो आहे त इहा सख़्ती इन जे लाइ इख़्तियार कई वई आहे त औरत जो मुड़ुस या उन जा कोई उन ते ज़ाती का रंजिश जे करे ख़्वा मख़्वा इल्ज़ाम न लॻाए या ॿियो कोई बदख्वा माण्हू दुश्मनी जे करे इल्ज़ाम ऐं तहमत लॻाइण जी जुरत न करे सघे। अगरचे जेकॾहिं 4 अफ़राद खां घटि माण्हू ज़िना जी गवाही ॾियनि था त उन्हनि जी गवाही मोतबर नाहे। इहो ख़ुदा जो क़ानून आहे। ऐं पोइ अल्लाह ताला सूरत नूर में फरमाया लौला जाउ अलैहि बिअरबाति शुहदा फ़इन लम यातू बिशुहदा फ़उलाइका इंदल्लाहि हुमुल काज़िबून। इहो जेकॾहिं अदद पूरो नथो थिए, 4 माण्हू नथा आणे सघनि त उहे कूड़ा लिखबा, कूड़ा आहिनि। हाणे इन में कुझु बुज़ुर्गनि हिकमत लिखी आहे त 4 गवाह अल्लाह ताला छो मुक़ररु कया, छो त इन गंदे कम में 2 मुलविस आहिनि, मर्द ऐं औरत। माना गोया के ॼण त 2 गवाह जेको आहे मर्द जे तरफ़ां थी था वञनि, 2 गवाह औरत जे तरफ़ां थी सघनि था। इहो हिकिड़ो बुज़ुर्गनि पंहिंजी हिकमत बयानु कई आहे। इन में इहो नुक़्तो थी सघे थो। उन खां पोइ इन्हनि ॿिनि आयतुनि में ज़िना जे लाइ कोई हद मुतयन न कई वई, बल्कि सिर्फ़ु एतिरो चयो वियो त इन्हनि खे तकलीफ़ पहुचायो, ज़िनाकार औरतुनि खे घरनि में बंदि कयो। त इहो इब्तिदा में हुयो, एसिताणी जो अल्लाह ताला इन्हनि जे लाइ कोई रस्तो कढे। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाहु तआला अन्हु सबील जे लफ़्ज़ जे तफ़सीर में फ़रमाइनि था अर्रजुमु लिस्सय्यिबि वल जिल्दु लिलबिक्र। शादीशुदा जे हक़ में ज़िना जी सज़ा आहे संगसार करणु, ऐं ग़ैर शादीशुदा जे लाइ उनखे कोड़ा हणणा आहिनि, इहा उन जी सज़ा आहे। मरफ़ू अहादीस में इन सबील जो तफ़सीर बयानु कयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज़ाहत सां साबित आहे सही जन खां त शादीशुदा ग़ैर शादीशुदा हर हिक जे लाइ अलॻि अलॻि हुकुम बयानु कयो वियो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में सही जन जे मौजूदगी में हज़रत माइज़ बिन मालिक रज़ी अल्लाहु तआला अन्हु ऐं कबीला अज़द जी हिकिड़ी औरत ते ज़िना जी हद जारी थी हुई, ऐं इहे ॿई चूंकि शादीशुदा हुया, इन करे इन्हनि खे संगसार कयो वियो हो ऐं उन्हनि पाण ॿिन्ही इक़रार कयो हो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि इहो साहिबी सगोरो फिरी अचे पियो, तहिरनी या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे पाक कयो। सही जन रू गर्दानी फरमाइनि पिया, वरी ॿिए पासे ॾऊं फिरी अचे, 3 पासे ॾऊं, 4थे पासे ॾऊं, माना पंहिंजो पाण इक़रार सां उनखे इहा जेका हद ज़िना जारी थी। हीअ जेका आयत पढ़ीसीं शुरू में रजम जे हुकुम जे लाइ क़ुरान करीम जी आयत नाज़िल कई वई, लेकिन बाद में उन जी तिलावत मनसूख़ कई वई। अज़ानियत वज़ानी फजलिदू कुल्ल वाहिदिन मिनहुमा मिअत जल्द। ज़िनाकार औरत ऐं ज़िनाकार मर्द जेकॾहिं ग़ैर शादीशुदा आहिनि त इन्हनि खे 100 कोड़ा लॻंदा, जेकॾहिं शादीशुदा आहिनि त इन्हनि खे संगसार कबो। ऐं इन आयत में जेको अल्लाह ताला फरमाए त इन्हनि खे घर में बंदि करे छॾियो, इन्हनि खे इहा शरई हद नाज़िल थियण ते मनसूख़ थी वई आहे। हाणे हद ज़िना 100 कोड़ा या रजम ते अमल करणु लाज़िम आहे। उन जो तफ़सील इंशा अल्लाह ताला सूरत नूर जे तफ़सीर में ईंदो। उन खां पोइ अल्लाह ताला फरमाए अल्लज़ानी यातियानिहा, उहे माण्हू जेके ग़ैर फितरी तरीक़े ते क़ज़ाए शहवत कनि था त उन्हनि जी सज़ा छा आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला पंहिंजे मख़लूक मां 7 क़िस्म जे माण्हुनि ते 7 आसमाननि जे मथां लानत मोकिलींदो आहे, ऐं उन्हनि 7 मां हिकु अहिड़ा 3 आहिनि जिन ते 3 दफ़ा लानत मोकिली वेंदी आहे ऐं बाक़ियुनि ते हिकु दफ़ो। फरमायूं जेको माण्हू क़ौम लूत वारो अमल करे थो उहो मलऊन आहे, लानती आहे। उहो माण्हू जेको क़ौम लूत वारो अमल करे थो मलऊन आहे, लानती आहे।
ओहो माण्हू जेको क़ौम लूत वारो अमल करे थो इहो मलऊन आहे। साईं जन 3 दफ़ा ईअं फरमायो। ॿी हदीस पाक में अचे थो, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत है, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 4 माण्हू सुबुह जे वक़्तु अल्लाह साईं जे ग़ज़ब में हूंदा आहिनि ऐं शाम जो बि अल्लाह साईं उन्हनि खां नाराज़ हूंदो आहे। मां अर्ज़ु कयो साईं उहे कहिड़ा माण्हू आहिनि? साईं जन फरमायो ओहो मर्द जेको औरतुनि वांगुरु पंहिंजो पाण खे करे थो, माना औरतुनि जी मुशाबिहत करे थो, लिबास में, शक्ल में, सूरत में, कमनि कारनि में। अहिड़े ते अल्लाह जी सुबुह बि नाराज़गी, शाम बि नाराज़गी। ऐं फरमायूं उहे औरतूं जेको मर्दनि वांगुरु पंहिंजो पाण खे कनि थियूं, माना मर्दनि सां मुशाबिहत करण जी कोशिशि कनि थियूं, वारनि में, लिबास में, तौर तरीक़े में, नमूने में, ॻाल्हाइण में, हर अंदाज़ सां उन्हनि सां मर्दनि सां मुशाबिहत करण जूं कोशिशि कनि थियूं। ऐं फरमायो ओहो माण्हू जेको जानवरनि सां ग़ैर फितरी हरकत करे थो, ऐं ओ मर्द जेको मर्द सां पंहिंजी शहवत पूरी करे थो, अहिड़नि 4 माण्हुनि ते अल्लाह साईं सुबुह बि नाराज़ ऐं शाम बि नाराज़ हूंदो आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंखे तव्हां क़ौम लूत वांगुरु ग़ैर फितरी हरकत कंदे ॾिसो, फ़ाइल ऐं मफ़ूल ॿिन्ही खे क़तल करे छॾियो। माना जेको इहा हरकत करे थो या जेको हरकत कराए थो, इन्हनि ॿिन्ही खे। हाफ़िज़ ज़कीउद्दीन तरग़ीब ऐं तरहीब में लिखियो आहे 4 ख़ुलफ़ा हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत अलीउल मुर्तज़ा, हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर, हिशाम बिन अब्दुल मलिक पंहिंजे ज़माननि में ग़ैर फितरी हरकत करण वारनि खे बाह में साड़े छॾींदा हुया। इन सिलसिले में उन्हनि मोहम्मद बिन अल मुनकदिर जी रिवायत में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ख़त लिखियो त हिते हिन इलाइक़े में हिकिड़ो मर्द आहे जंहिंसां औरत वारो कमु कयो वेंदो आहे। हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु इन सिलसिले में सहाबा कराम खे जमो कयो ऐं उन में सैयदना हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु भी तशरीफ़ फरमा हुया। हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो इहो अहिड़ो गुनाह आहे जंहिंजो इर्तिकाब सवाइ हिकिड़ी क़ौम जे कहीं न कयो आहे। अल्लाह जल शानू उन क़ौम सां जेको मामिलो कयो आहे उहो तव्हां समूरनि खे मालूम आहे। मुंहिंजी राय आहे त उनखे बाह में साड़ियो वञे। ॿियनि सहाबा कराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन बि उन ते इत्तिफ़ाक़ कयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला उनखे बाह में साड़ियण जो हुकुम ॾेई छॾियो। मज़कूरा रिवायात में क़ौम लूत जे अमल जो हवालो बार बार आयो आहे। हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं क़ौम जे तरफ़ मबूस कया विया हुआ उहा क़ौम कुफ़ुर ऐं शिरक खां अलावा इन बदतरीन ग़ैर फितरी हरकत में जी आदी हुई। ऐं जॾहिं हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी दावत तबलीग जो उन्हनि ते असरु न थियो त अल्लाह जल शानू जे हुकुम सां फ़रिश्तनि इन क़ौम जे ॻोठनि खे ज़मीन खां खणी ऊंधो करे ज़मीन ते फिटो करे छॾियो, जंहिंजो इंशा अल्लाह ताला ज़िक्र तफ़सील सूरह आराफ़ में ईंदो। ऐं आख़िरी 1-2 हदीसूं पढ़ी पोइ इजाज़त था वठूं। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु इन में रिवायतुनि में औरतुनि सां ग़ैर फितरी फ़ेल करण ते बि शदीद तरीन वईद आई आहे। औरत सां भली घरवारी हुजे उन सां बि जेकॾहिं ग़ैर फितरी अमल माण्हू करे थो उन जे लाइ बि सख़्त तरीन वईद आई आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रिवायत है नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह जल शानू उन मर्द जे तरफ़ रहमत जी निगाह सां न ॾिसंदो आहे जेको मर्द या औरत सां ग़ैर फितरी फ़ेल करे। अहिड़े माण्हू ॾे अल्लाह से रहमत जी निगाह न कंदो आहे। हज़रत ख़ुज़ैमा बिन साबित रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अल्लाह जल शानू हक़ बयान करण में शर्म न कंदो आहे। ऐं इहे अल्फाज़ साईं जन 3 दफ़ा इरशाद फरमाया। पोइ फरमायूं औरतुनि सां ग़ैर फितरी तरीक़े सां न ईंदा कयो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो ओह शख़्स मलऊन आहे लानती आहे जेको ग़ैर फितरी तरीक़े सां घरवारी सां जिमा करे थो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जो मर्द हैज़ जी हालत में घरवारी सां जिमा करे तो या गैर फितरी तरीक़े सां उन सां जिमा करे तो या कहीं काहिन भोपे वटि वञे तो ऐं गैब जे मुतालिक़ उन जे ख़बरुनि जी तस्दीक करे तो, अहिड़ा माण्हू हिन दीन जा मुनकिर थी विया आहिनि। माना गोया कि इन कबी फ़ेल जे लाइ कई मुअय्यन हद जे मुक़रर करण में तो फ़ुक़हा जो इख़्तिलाफ़ आहे, जंहिंजो तफ़सील कुतुब फ़िक़ह में मौजूदु आहे। ताहम उन जे लाइ शदीद खां शदीद सज़ाऊं नकुल थियल आहिनि। मसलन अहिड़े ते जेको क़ौम लूत वारो अमल करे तो, मथां दीवार किराए उनखे कुचले छॾणु, मथां उनखे बिहारे धिको ॾेई उनखे संसार करणु ऐं तलवार सां क़तल करणु वग़ैरह अहिड़े क़िस्म जूं इन बुरे कम जूं सख़्त सज़ाऊं आहिनि। अल्लाह ताला सब जी हिफ़ाज़त फ़रमाए। ये आयतूं अॼु तिलावत कयूंसीं। सुभाणे जे आयात में अल्लाह ताला तौबा जो बयान फ़रमायो आहे ऐं उन खां बाद वारियूं जेके आयतूं आहिनि उन्हनि आयतुनि में अल्लाह ताला इस्लाम खां पहिरियों औरतुनि ते जेके मज़ालिम थींदा हुआ उन्हनि जे इंसिदाद जा अहकाम बयान कया आहिनि। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही सुभाणे ये तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरति हसनतुम व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहबिहि अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।